कोटली कबीर खां ख़बर शामिल कयूं पिया। अज़हर बुयो जी रिपोर्ट मुताबिक़ सखर जे सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ शहीद ग़ुलाम फातिमा फुर्लो जे खून सां इंसाफ़ जे लाइ प्रेस क्लब कोटली कबीर जे सहाफ़ियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते प्रेस क्लब कोटली कबीर जे सदर अब्दुल रज़ाक लाशारी, अता हुसैन सहतो, दीदार आमिर, इरफान सहतो, गदा हुसैन सहतो, अब्दुल हफ़ीज़ थेबो, अदनान लाशारी, रियाज़ गूंदल, कामरेड रिदा रज़ाक लाशारी ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त सखर जे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल सखर पुलिस गिरफ़्तार करण में नाकाम थी चुकी आहे। सहाफ़ी हमेशह मज़लूमनि जो आवाज़ बुलंद कंदड़ आहिनि। हिक साज़िश तहत सिंध जे सहाफ़ियुनि खे टारगेट करे क़त्ल कयो पियो वञे। उन जे बावजूद बि हक़ सच लिखंदड़ सहाफ़ियुनि हमेशह मज़लूमनि जो आवाज़ बुलंद कंदड़ आहिनि। उन्हनि वधीक चयो त सहाफ़ी जान मोहम्मद महर जा असुल सहूलतकार बि बेनक़ाब कया वञनि। हीउ हिकु जान मोहम्मद जो क़त्ल न सहाफ़त जो क़त्ल आहे ऐं मासूम ग़ुलाम फातिमा फुर्लो जे पीरनि जी हवेली अंदरि बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो, जंहिंजे खून सां इंसाफ़ न थी सघियो आहे। उन्हनि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार कया वञनि ऐं शहीद ग़ुलाम फातिमा फुर्लो जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। जान मोहम्मद महर जा कातिल सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल सहाफ़ी जान मोहम्मद महर जा कातिल ये गुंडागर्दी बंद कयो, ये दहशतगर्दी बंद कयो, ये गुंडागर्दी बंद कयो, ये दहशतगर्दी बंद कयो। फातिमा फुर्लो जे खून सां साफ़ कयो, फातिमा फुर्लो जे खून सां साफ़ कयो, फातिमा फुर्लो जे खून सां साफ़ कयो।